बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों आवां डॉक्टर तारिक हुसैन सुमर फ्राम जुंगार न्यूज़ लैब जे तरफां। दोस्तों लाड़काणे शहर जेको गंदगी सां भरिजी चुको आहे, लाड़काणे शहर में गंदगी घर करे वई आहे ऐं लाड़काणे जी एडमिनिस्ट्रेशन स्पेशली लाड़काणे जो मेयर शायदि उनखे हीअ गंदगी नज़र नथी अचे, जॾहिं त शहरी तमामु घणी परेशानी मां सफ़र करे रहिया आहिनि ऐं उहे पंहिंजो आवाज़ बि उथारे रहिया आहिनि त लाड़काणे मां हीअ गंदगी जेका आहे, गंदो पाणी जेको आहे शहरनि खे इन खां बचाए वञे ऐं ॿिए पासे ॾांहुं लाड़काणे में अञा मच्छरनि खे ख़तमु करण जे लाइ बि काई स्प्रे वग़ैरह न आहे थी। दोस्तों अॼु असीं अव्हां खे लाड़काणे शहर जी तबाही ऐं लाड़काणे शहर में जेका गंदगी आहे उन जा मंज़र कुझु हिन वीडियोज़ में ॾेखारींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो लाड़काणे शहर। लाड़काणे शहर जी कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे। पूरे लाड़काणे जो हशर इहो ई आहे। ही लाड़काणे शहर जो अहम रस्तो म्यूनिसिपल स्टेडियम रोड, अॻियां लॉ कॉलेज ऐं हेॾां जेको आहे सो म्यूनिसिपल स्टेडियम गजणपुर चौक। गुज़िरियल 7-8-10 ॾींहंनि खां जेको आहे सो लाड़काणे जो इहो असरु लॻो पियो आहे। मेन जेके चौराहा आहिनि, मेन जेके रोड्स आहिनि, उहे जेको आहे सो पाणीअ जे हिन में अची विया आहिनि। पाणी उन्हनि रोडनि ते जेको आहे सो माना बीठल आहे, नालनि जो गंदो किनो पाणी। पर इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त लाड़काणे जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, लाड़काणे जेको मेयर आहे, माना उहो कुझु बि करण जे लाइ तयारु न आहे। हिकिड़ो अहम रोड रस्तो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। कंडीशन माण्हुनि खे अचु वञ में जेको आहे तमामु घणी तकलीफ़ आहे ऐं हीउ सॼो रोड जेको आहे सो तक़रीबन 1 किलोमीटर ताईं हिन जी हालति इहा ई आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे सो हिकिड़ो गजणपुर जेको चौंक आहे, त माना उन सॼे जी कंडीशन इहा ख़राबु आहे। ॾिसो त हीउ दोस्त जेको आहे सो हिते बिज़नेस थो करे, कारोबार थो करे, रेडी थो हलाए। दोस्तों मां तव्हांखे लाड़काणे जी कंडीशन ॾेखारींदो हलां त हीअ आहे लाड़काणो शहर अॼु जी ताज़ी सूरत हाल। बेसिकली हींअर आउं बीठो आहियां हिकिड़े अहम रोड ते, मुरादवान रोड हिनखे चइबो आहे ऐं हीअ तमामु अहम रोड आहे। हीअ रोड जेको आहे सो माना हिन रोड ते काफ़ी मशहूरु जॻहियूं बि आहिनि, मेडिकल सेंटर्स बि आहिनि। फुल रोड ते थोरो अॻियां आहे ऐं जेको आहे सो मच्छी मार्केट ॾांहुं बि रस्तो वेंदो आहे। हिन रोड जी तव्हां कंडीशन ॾिसी रहिया आहियो। बेसिकली कुझु ॾींहंनि खां अॻु, 4-5 ॾींहंनि खां हिन रोड ते इहो असरु लॻो पियो आहे। पाणी रोड ते अची चुको आहे, नालनि जो गंदो पाणी, किनो पाणी, गटरनि जो। ऐं जेके हितां ॿार लंघी रहिया आहिनि, गुज़री रहिया आहिनि, औरतूं ख़ासि करे जेको आहे सो, ऐं माण्हू जेके निमाज़ ते पिया वञनि त उन्हनि जी कहिड़ी हालति थींदी हूंदी, तमामु बुरी हालति थींदी हूंदी उन्हनि जी। ऐं हिते जेके गाॾियुनि ते माण्हू अची वञी रहिया आहिनि मोटर साइकिल ते, जेको आहे सो माना उहे बि ॾाढो तकलीफ़ में आहिनि।